बाराड़ी में औरतन सां थींदड़ घरेलू तशद्दुद, औरतन खां जबरी तौर बनिन जो कम वठण ऐं तालीम खां परे करे नंढी उम्र में न्याणियुनि जूं शादियूं कराइण वारे गुदे रवाज खिलाफ़ ॻोठ खैर मोहम्मद थेबो में औरतन जे हक़ूक़ लाइ जागरता सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार में बनिन ते कम कंदड़ औरतन समेत केतिरनि औरतन शिरकत कई, जॾहिं त नंढी उम्र में थींदड़ शादियूं, कारोकारी, संग चटी ऐं बदे तौर न्याणियुनि खे ॾियण जे कारे रवाज ते मुख़्तलिफ़ टेबलोज़ पिणु पेश कया विया, जंहिंमें फरज़ाना बुरड़ो, रियास मगसी, यास्मीन थेबो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असां चाहियूं था त औरत जेको आहे उनखे आज़ाद सोच मिले, जीअं उहा पंहिंजा फैसला साज़ी करे सघे, पंहिंजी चूंड करे सघे, पंहिंजी फील्ड ॻोल्हे सघे, हिकिड़े आज़ाद फर्द जीअं जेको आहे पंहिंजी ज़िंदगी बसर करे। जागरता फैलायूं पिया समाज में, ख़ासि करे उन्हनि ॻोठनि में जिन में असां कमु पिया कयूं त जेके औरतुनि ते जंहिं क़िस्म जो असां घरेलू तशद्दुद थी रहियो आहे उन ते असां हिकु माण्हुनि में जागरता फैलायूं ऐं इन खां अलावा नंढपिण में जेके ॿारनि जी जेको शादियूं थियनि पियूं, जिन खे पढ़ण जो मौक़ो बि नथो ॾिनो वञे। असांखे हाणे दरपेश अचे पियो नंढी उमिरि में शादी, उनखे इलाही कोशिशि कई आहे त असां पंहिंजे ज़रिए उन्हनि खे रोकियूं, पर जीअं हिकिड़ो समाज में इहो शइ ठहियलु आहे त शादी असांखे नंढी उमिरि में करणी आहे, उन ते त इलाही थियो आहे त हाणे डप बि आहे कानून जो। ऐं ॿियो इहो ॾिसी करे त जेकॾहिं ॿिया नथा कनि त असीं छो करियूं। ऐं ॿियो जेको आहे त बदे जी शादी, जेको आम रवाज पियल आहे त बदे जी शादी, उहा बि इलाही हद ताईं ख़तमु थी आहे त बदो छो, औरत ई बदो छो ॾिनी वञे, त उन ते बि असांजो कमु हले थो त असांखे इहा शइ बि ख़तमु करणी आहे। औरतुनि जे हवाले सां मसइला जीअं त सभु औरतूं फेस कनि थियूं, असां बि उन्हनि मां ई आहियूं, इन ई माशरे में आहियूं। असां बि कई जॻहियुनि ते अहिड़ा मसइला जेको फेस कयूं पिया, ऐं उन्हनि जे बारे में हाणे असां चाहियूं था त असांजे जेके ॻोठ में पुठिते पियल आबादी आहे, जेके न्याणियूं आहिनि, उन्हनि खे अवेयरनेस हुजे। मसइला घणेई आहिनि। बुनियादी तौर ते आउं त सम्झां थी स्कूलनि जी हालत ॾाढी ख़राबु आहे, त अगरि बुनियादी तौर ते हिननि खे हिकिड़ो स्कूल ॾिनो वञे जंहिंमें सिर्फ़ु प्राइमरी जी तालीम ॾिनी वञे न, गंज आहे। मसइला इहे आहिनि जो औरतूं निकिरणु चाहिनि थियूं, थोरो अॻियां वधनि थियूं, पोइ उन्हनि जे लाइ ॻोठ वारा मसइला कनि था त हीअं इन जे करे इलाही रुकावटूं आहिनि। हुकूमत खे हिननि जी भरपूर मदद करणु घुरिजे। हिते वॉशरूम जो असां जेको इशू आहे घणो ॾिठोसीं, घरनि में वॉशरूम कोन्हनि, सो हुकूमत इहो स्टेप खणे त हिननि खे घरनि में वॉशरूम ठाराए ॾे, जेको हिन जो पंहिंजो बि बेसिक राइट आहे। ऐं औरतुनि खे ॾाढो इशू थो हिननि में फेस करिणो पए, हुन इशूज़ में हुननि खे मुख़्तलिफ़ डिज़ीज़िस बि थियूं आहिनि, छो जो वॉशरूम न हुजण जे करे हू पंहिंजे जेके नौजवान छोकिरियूं आहिनि या फिर ॿार आहिनि, उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं थियनि पियूं। आख़िर में औरतुनि जे हक़नि जो इस्तेसाल थियण ख़िलाफ़ रैली पिणु कढी वई। अबू बकर खुसो, KTN न्यूज़, मंसूराबाद।